हुकूमत जेल इंतजामिया खुदा पनाह दे हिननि जी त हिक अठी लगी पई आहे न। पर मिड़ई 1.5 कलाक का इंतजार कंदे कंदे मिड़ई कुंड पासे का मुलाकात कईसीं ऐं डॉक्टर साहब के जो हिननि नौजवाननि ख़त लिखिया हा उन ख़त जे मोट में डॉक्टर कादिर मंसी साहब सोशल मीडिया ते भी जेको सो बयान पंहिंजो जारी कयो हो त असीं कानूनी इख़लाक़ी हर तरीक़े जी मदद कंदासीं। उन ई तसलसल जे करे अॼु मुंहिंजी क़यादत में सभु दोस्त असांजी टीम पहुती। बहरहाल जेल ते 1.5 कलाक खां वठी इहो मथो मारी कंदे कंदे मिड़े 5 मिंट जी किथे मुलाक़ात थी त डॉक्टर साहब चयो त वञी मुलाक़ात करे ऐं डॉक्टर साहब हुननि लाइ जेको सामान ॾिनो उहो जहिड़ो असांजो हाल आहे 40-50 हज़ार जो सामान हुननि खे ॾिनोसीं ऐं इहा हुननि खे यकीन ॾियानी करायोसीं तव्हीं निंदड़ खां हाणे न आहियो। डॉक्टर कादिर मंसी तरक़ी पसंद पार्टी अवां सां हिन ॾुखी घड़ी में गॾु आहे ऐं ही अमड़ आहे जंहिंजा ॻोढ़ा गड़िया पिए ही बि असां सां 2 कलाक खां यको बीठी रही। पर पोइ मिड़ई कंहिंखे मिंथ मेड़ कईसीं त तव्हांजा बचड़ा आहिनि उन्हनि खे पंहिंजे बचड़नि सां सिर्फ़ु ई चए थी ऐं चुमी ॾियानि त आउं निकिरी वेंदुमि। पोइ इहो कोशिशि करे बाक़ी हिते जी रहज़नी कहिड़ी हुकूमत आहे। ही 9 महीना थी विया आहिनि जज कोन थो कुर्सी ते वेहे पोइ छाजे लाइ कोर्टूं क़ाइमु कयूं अथनि। इहे कोर्टूं पटे छॾनि। इन्हनि जो को बि 9 महीननि खां हिकिड़ो जज कोन्हे हुनजी तारीख़ नथी निकिरे। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। छा ही को ज़ियाद साहब जेको हुन सां ज़ाती दुश्मनी पियो पाड़े या अड़े बाबा हिकिड़ो सियासी एहतजाज थियो अलाह अलाह ख़ैर सलाह त असां अॼु हिन सॼे अमल जी मज़म्मत कयूं था ऐं हुकूमत खे चऊं था त फौरी चोर हिकिड़े बि नंढड़े मामले जे करे मासूम माण्हू जेके क़ैद कयो तव्हीं वेठा आहियो तव्हांजूं ॿांहूं थुली थी वई त असीं पंहिंजे चेयरमैन साहब जी हुकुम ते जी ख़त पहुतो आहे। डॉक्टर साहब जी स्टेटमेंट खां पोइ असीं अॼु ही वफ़द अची जेल ते पहुतो आहे हुननि जी मालिकी करण लाइ। इंशाअल्लाह वकीलनि जी टीम बि पहुचंदी ऐं असीं हिननि खे बिल्कुलु छो जो इहे सिंध जा आहिनि ही को बि ज़ात पात को रुस्तमानी कोन्हे को लिगारी कोन्हे को कलोड़ो कोन्हे पर ही सिंध जा पुट आहिनि हारी मज़दूरनि जा ॿार आहिनि जेके महिनत कश माण्हू आहिनि हुननि जा अहसास इहे आहे त साईं असीं जेके आहियूं न उहे मज़दूरी कंदा आहियूं ऐं मज़दूरी करे पेट गुज़र वठी आई आहियां हिते बच्चनि जी मुलाक़ात ते मानी खणी आई आहियां। मां ग़रीब ज़ाल आहियां तमामु मिसकीन माई आहियां। इन जे लाइ मां महीने खां पोइ 20 ॾींहं 25 ॾींहं ईंदी आहियां बीही पोइ पुटनि जी मुलाक़ात कोन कंदी आहियां। वरी कराईंदा आहिनि त दड़ी खां था कराइनि मां न सम्झां न सुञा। मां तमामु अधु दिमाग़ी माई आहियां। मुंहिंजो बच्चनि जी पारत थो ख़ुदा जे वास्ते मां लंजार साहब खे ई ॿाहूं थी ॿधां पेरे थी पवां जेके मूंखे महिरबानी करे कादिर मंसी जेको आहे असांजी मदद करे महिरबानी करे असांजा बच्चा आज़ादु कराए। ऐं हींअर मां मुनवर ऐं मुज़मिल सां मां अंदरि थोरी 5 मिंट न भई 1 मिंट मां मुलाक़ात कई आहे ऐं कादिर मंसी जी महिरबानी अदा इन्हनि जी महिरबानी मूंखे अंदरि वठी विया। इन जे कारण मूंखे मुनवर ऐं मुज़मिल सां मुलाक़ात कराई ऐं जेको बि पुॼी सघिया आहिनि असांजे बच्चनि जी मदद था कनि। महिरबानी करे असांजा बच्चा आज़ादु करायो। मां ॾाढी परेशान आहियां ॾाढी तमामु तंग आहियां। मां 10 माण्हू घर में नथी संभाले सघां। मां तमामु मिसकीन माई आहियां। इन गर्मी जी मुद्दा मुंहिंजा पेर पका पिया आहिनि मुंहिंजा हथ पका पिया आहिनि। मां दर खां ॿाहिरि बि नथी निकिरी सघां। इन गर्मी जी मौसम में वञी मां रोज़ी करे बच्चनि खे खारायां। मुंहिंजा बच्चा तमामु तंग आहिनि। महिरबानी करे जेको जीअं करे बि मुंहिंजा बच्चा आज़ादु कया। सभु लिगारी जेके बि आहिनि इन पार्टी में सभु आज़ादु करायो पर मुंहिंजा बच्चा मज़ूर तमामु मिसकीन असां 38 चवनि था सभई जेके मोरे जा आहिनि सभु मोरे जा आहिनि कचे जा ॻोठ जा थोरा आहिनि 32 सभु असां मोरे जा आहियूं जेके बि ज़ातूं आहियूं असां सभु मोरे जा आहियूं। मुंहिंजा पुट तमामु मिसकीन आहिनि मूंखे आज़ादु कराइजो महिरबानी करे। मां सफ़ा हाणे मरां थी 12 खां सवा 5 खां सवा वक़्तु थियो मुंहिंजो घर वारो गुज़ारे वियो। मूं रलियूं सिबे मूं दगियूं खपाए मां उन्हनि ते बच्चा ताते मस वॾा कया। मूं चयो मूंखे बच्चा कमाए खाराईंदा मूंखे इहा कान ख़बर हुई त मां 5 बच्चनि जा बच्चा था थींदमि। मूंखे इहा ख़बर कान हुई त मां मुज़मिल जा बच्चा मां 5 था थींदमि। सिज लाइ थो सभु को पंहिंजे घर में चुल्ह थो ॿाले मुंहिंजे घर 2 में चुल्ह कान थी ॿरे। मां काॾे वञा थी सफ़ा ख़ुदा जे वास्ते मूंखे बच्चा छॾाइजो। मुंहिंजो ॾाढो मां तंग आहियां। मां ॾाढी बेज़ार आहियां।